आयत नंबर 75 खां तिलावत आहे। अॻिमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत जूं निशानियूं बयान फरमाए करे इंसान खे सम्झाईंदे इंसान अल्लाह जे लाइ तव्हां मिसाल दुनिया जा मखलूक जा बयान न कंदा कयो। अल्लाह ख़ालिक आहे, पूरी कायनात मखलूक आहे। अल्लाह कुन फयकून सां पूरी कायनात के पैदा फरमायो। जंहिंखे तव्हां अल्लाह जो शरीक बनायो था उन त दुनिया जे अंदर तव्हां जे साम्हूं या तव्हां कंहिंजे लाइ दावा नथा करे सघो त दुनिया में का मख या कंहिं वण जो पनो न ठाहियो हुजे। जॾहिं एॾो वॾो फ़र्क़ु आहे ख़ालिक ऐं मखलूक जे अंदर त पोइ इंसान कीअं अल्लाह जी ज़ात जी सिफ़तुनि खे रब खे छॾे करे गैर जे अंदर शरीक बनाइण जी कोशिश थो करे। अल्लाह तबारक व तआला उन जा मिसाल ॾियण फरमाया। हिकिड़ो मिसाल ॾिनई रब साईं बाने जो। फरमाईंदे हिकिड़ो बानो आहे ऐं उहो बाने जो मिसाल ईअं आहे जो उहो पंहिंजे माल ते त क़ादिर न आहे पर पंहिंजे जिस्म ते बि क़ादिर न आहे। जीअं अॻे वक़्त में जंगियूं लॻंदियूं हुयूं, पोइ जेके दुश्मन जा क़ैदी बणिजी करे ईंदा हुआ फाते क़ौम वटि, उहे उन्हनि जा ग़ुलाम बणिजी करे उन्हनि वटि विकामबा हुआ। सो उन वक़्त में ये गुलाम हूंदा हुआ, जो के वक़्त में गुलाम न आहिनि। गुलामियत वारो ज़मानो ख़त्म थी चुको। पर उन जे मुक़ाबले में अॻु में जंगियुनि जो ज़मानो हो। अॼुकल्ह जीअं तव्हां ॾिसो था साइबर जो ज़मानो, अलाए कहिड़े क़िस्म जूं जंगियूं, अॼुकल्ह हथियार जी जंग न फलाणे क़िस्म जी जंग। सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इहे जेके आहिनि हेठां ई मथां ई इंसान जे मथां हमेशह जारी रहे थी। जेके इंसान जे हुकूक जा दावा कनि था उहे ई इंसान खे पंहिंजो ग़ुलाम बनाइण में घटिताई नथा कनि। जीअं तव्हां ॾिसो त अमेरिका जो मिसाल, रूस जो मिसाल, इहे जेके आहिनि पूरी दुनिया खे कंहिं न कंहिं ज़रिए सां पंहिंजो ग़ुलाम बनाए वेठा आहिनि। असां इन जो मिसाल ईअं सम्झूं जीअं न अॻे ज़माने में हारपो कंदा हुआ ग़रीब, असांजा वॾा जेके आहिनि हारपो कंदा हुआ। पोइ जंहिं वॾेरे जो हारपो कंदा हुआ न, पोइ मजबूरन उन वॾेरे जी चमचाखोरी करणी पवंदी। कानून बि उनजा हलंदा, ॻोठ में ख़्याल बि उनजो हलंदो, ज़हनियत बि उनजी, मज़हब बि उनजो, हर शइ हलंदी। पंहिंजो इंसान जो कंहिं बि क़िस्म जो ख़्याल न हलंदो। जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी हलाए बि त वॾेरो जेके हुनजा हारिम जा जेके हक़ रहियल हूंदा उहे खसी करे बीह रहंदो। उन्हनि वटि न कोरट न को इंसाफ़, न कंहिं बि क़िस्म जी का उनजी ग़रीब जी दांह ॿुधण वारो। पोइ ग़रीब ज़िंदगी अॼोके वक़्त में बि ॿाराड़ी जे अंदरि अहिड़ा मुआशरा, अहिड़ा मामला मौजूद आहिनि जो वॾेरे जे चुंगल जे अंदरि ग़रीब वीचारा रहनि था। उन्हनि खे ख़बर आहे त जेकॾहिं असां हितां जेकॾहिं वॾेरे सां अटकाईंदासीं त ॻोठां कढी छॾींदो, ॻोठां कढी छॾींदो त ॿाहिरि शहर में रहण जी असांखे ताक़त न आहे। हिते असांजा अबनि ॾाॾनि खां वठी घर मौजूद आहिनि। त ॿाराड़ी जे अंदरि अहिड़े क़िस्म जा मिसाल आहिनि। हिते असां वटि जेके आहिनि पढ़ियल लिखियल माण्हुनि वटि वरी जेके इहे चङा मुड़ुस, जेके बदमाश, जेके सम्झो त जेके ईअं सम्झो त वेहण में देरि न कनि त सम्झंदा। पोइ ॿिया जेके वीचारा मिसकीन माण्हू, पोइ उन्हनि जा गेजूं लॻा वेठा आहिनि, उहे सम्झंदा त जेके आहिनि असांजा जेकॾहिं इन्हनि सां सलाम सां न रखिबो त असांजो उथण वेहण ॾुखियो थी पवंदो। त तव्हां ॾिसो त दुनिया जे अंदरि इंसानियत खे अॼु बि जेके ज़ालिम ताक़तूं आहिनि उहे पंहिंजो ग़ुलाम बनाई वेठियूं आहिनि। ऐं इन ग़ुलामियत जो मिसाल जीअं चवंदा आहिनि न त हिकिड़ी जिस्मानी ग़ुलामी हूंदी आहे जो माण्हू जिस्मानी तौर ते कंहिं वटि नौकर बणिजी करे ग़ुलाम बणिजी करे बीह रहे। ॿी हूंदी आहे ज़हनी ग़ुलामी। ज़हनी ग़ुलामी जिस्मानी ग़ुलामी खां बि तमामु बदतरीन आहे। जंहिं ज़हनी ग़ुलामीअ में इंसान खे इहा ख़बर बि न पवंदी आहे, उनखे पंहिंजी आज़ादी बि ज़हन जी नसीब न थींदी आहे त मूंखे जेको कमु करिणो आहे या मूंखे ज़िंदगी गुज़ारणी आहे, मूंखे हिन तरीक़े सां गुज़ारणी आहे, हिन तरीक़े सां गुज़ारणी आहे। जीअं इहे ज़हनी ग़ुलामीअ जा असरात आहिनि असांजे मुआशरे जे मथां, जो जिन वटि घरनि जे अंदरि क़ुर न आहे, दीन न आहे, उन्हनि जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी ग़ैरत बि न आहे। उहे टीवियूं ॾिसी करे या अहिड़े क़िस्म जूं फिल्मूं, ड्रामा मुआशरे जा, उन्हनि जो अपर क्लास जेके चयो वञे थो त मुआशरे जूं इहे शयूं ॾिसी करे ऐं साईं जेके चवां पोइ वॾा थियनि था, पोइ उन में फ़र्क़ु इहो थो थिए जो ग़रीब जे अंदरि कुझु न कुझु हया ग़ैरत हूंदी ऐं हुननि जे अंदरि वरी अहिड़े क़िस्म जो फैशन बणिजी पवंदो जो जेकॾहिं रन बुर्को पाए न चवंदा इहा धकियानुसी जो ज़मानो, इहा धकियानुसी, इहा रजत पसंदी आहे, पथर वारे ज़माने वारो साईं, इहो हिकिड़ो क़िस्म जो ख़्यालु आहे। बाक़ी जेतिरी माना रन उघाड़ी हूंदी आहे उनजो जिस्म जेतिरो ज़ाहिर हूंदो आहे त इहा ज़हनी ग़ुलामीअ जो मिसाल आहे। जॾहिं मुसलमान ज़हनी ग़ुलामीअ जो शिकार बणिजी चुको त उनजे साम्हूं ग़ैरत कंहिं बि क़िस्म जो वजूद न रखियो, पोइ जानवर ऐं इंसान जे अंदरि फ़र्क़ु ख़तम थी वियो। जानवर जे मथां जिस्म ते बि कपिड़ो कोन्हे, इंसान जे जिस्म ते बि कपिड़ो कोन्हे। हालांकि
इंसान जी तबियत आहे तव्हां ॾिसो त मगरिब जेको आहे पंहिंजी आज़ादी जे अंदरि घुमी फिरी करे बिलाख़िर हाणे इस्लाम जे तरफ़ मुतवजो थिए थो छाजे करे इस्लाम जेको दीन आहे न उहो फितरत वारो दीन आहे वरना मगरिब जे अंदरि एतिरी ज़हनी आज़ादी हली वई जो जेकॾहिं कंहिं नियाणी खे पीउ जे साम्हूं हिकु त उन्हनि खे पंहिंजे पीउ जी ख़बर बि न हूंदी आहे त मां कंहिंजी धीउ आहे कंहिंजो पुटु आहियां अहिड़ा उन्हनि वटि कानून ठहिया जो चवंदा आहिनि त 98% उन्हनि खे ख़बर न हूंदी मुंहिंजो पीउ कहिड़ो आहे माना जानवर वांगुरु को बि आयो चढ़ियो उतां जेको औलाद पैदा थी पोइ मां उन औलाद खे पाले थी वेठी पोइ हुनजे अंदरि बेग़ैरती बेहयाई एतिरी जो जेकॾहिं साईं मुंहिंजे खे चवां त पीर जे साम्हूं या माउ जे साम्हूं जेकर हुनजो यार अची करे हुन सां यारी बाशी मल्हाए हुन सां भाकुर पाया हुन सां जेके ग़लति क़िस्म जा इहे कम करे न चवंदा बाबा इहा हुनजी आज़ादी आहे हुनजो जिस्म हुनजी मर्ज़ी जीअं तव्हां इहे नारा ॿुधायो हुनजो जिस्म हुनजी मर्ज़ी रन जो जिस्म रन जी मर्ज़ी त मुंहिंजा दोस्त पोइ इंसानी अख़लाक़ियात काॾे विया पोइ इंसानी क़दर अक़दार काॾे विया पोइ इंसान ऐं जानवर जे अंदरि फ़र्क़ु कहिड़ो रहियो इस्लाम जेको आहे इन्हनि शयुनि खां मना न कयो पर इस्लाम चयो त तरीक़ो जाइज़ वठो निकाह कयो निकाह खां बाद में पाण जेके हक़ अदाई कयो पोइ मूं मिसाल अर्ज़ु कयमि त इहे आहिनि ज़हनी ग़ुलामी हाणे असां वटि हिकिड़ो जेको आहे न इहे जेके अंग्रेज़ी ख़ानदान जेके आहिनि घणा स्कूल जंहिंमें घणी त अंग्रेज़ी पढ़ाइनि हुनजो असांजो शागिर्द हुयो न पढ़ियलु घणो त उन चयो त चई साईं तव्हां मुलनि ते ज़ोर ॾिनो आहे हिन ते त बाबा परदो कयो त पोइ परदे जे अंदरि हिकिड़ी इंसान खे तजस्सुस घणो थो पैदा थिए परदे में ॾिसां त कहिड़ी आहे कीअं न आहे कीअं आहे पर जेकॾहिं परदो हूंदो ई न तजस्सुस ख़तमु थी वेंदो हुनजो मतिलबु इहो आहे त इंसान जानवर थिए पोइ कपिड़ा लाहे करे पोइ जेको जंहिंजे मथां वञी चढ़ी पए त पोइ जानवर इंसान में पोइ इंसान जानवर जे अक़दारियात जो हिकु त आहे इस्लाम जा ऐं ॿियो आहे त जनाब पोइ जानवर इंसान में फ़र्क़ु कहिड़ो रहियो पोइ तव्हां घर पंहिंजा ठाहे छॾियो पोइ हिक ॿिए मथां चढ़ंदा वठो पोइ जीअं वणेव तव्हां कयो इहा जेकॾहिं तव्हांजी तरबियत आहे त जेकॾहिं गुनाह थिए थो इन जे करे छो त असां गुनाहगारो कयूं था त पोइ इहो जेकर तरीक़ो आहे त माना पोइ माण्हू जेकॾहिं ग़लाज़त जो छंडा जो लॻनि था त छंडनि खां बचण जे बजाए रंध वञी माण्हू खूह में वञी किरी पए उते वञी वेही रहे त हिकु माण्हू ठाहे करे खाओ हिन जो मतिलबु त इहो थियो त इहे आहिनि ज़हनी ग़ुलामी जा मिसाल उन मूंखे चयो त जीअं तव्हां मुलनि ज़ोर ॾिनो आहे अंग्रेज़नि में अमेरिका में फलाणनि मुल्कनि में उते जेको आहे न सेक्स ते हिननि शयुनि ते कपिड़नि पाइण ते का पाबंदी न आहे ऐं उते जेके रना उघाड़ियूं चढ़ा पाए घुमंदियूं आहिनि कंहिंखे तवजो न हूंदो आहे हिन जो मतिलबु इहो आहे त पोइ जानवर ते इंसान पोइ बाबा इस्लाम पोइ मुस्लमान थियो ई न पोइ कलमो छा जे लाइ थो पढ़े कलमो पढ़े ई न जे लाइ थो ताकी कलमे पाण खां बाद में पंहिंजो पाण खे इंसान बनाए फितरत वारे दीन जे मथां अमल करे ॾेखारे इहो त हिकिड़ो परदे जो मिसाल ॾिनो अहिड़ी तरह मुआशरे जे अंदरि जीअं तव्हां ॾिसो त असांजा नौजवान जेके बर्गर क़िस्म जा नौजवान उहे छा कनि जो जेकॾहिं उहे ॾिसंदा नी इंडिया जी फिल्मूं घणियूं जेकॾहिं उन जे करे पंहिंजे इन ते मथे ते वार कुड़ाए करे लीका कढिया न त हे बि उहे पंहिंजो मथो कुड़ाए लीका कढी छॾींदा पोइ उन्हनि खे बि इहो वसु हुजे न त उहो बि पंहिंजा मथा फाड़नि त हे बि पंहिंजा मथा फाड़नि ज़हनी ग़ुलामी जो मिसाल एतिरो जो हिकिड़े अदाकार होॾे डिप्रेशन जे करे ख़ुदकशी कई त ॿिया वारी जेके हुनजा चाईं दड़ा उन्हनि बि पंहिंजे पाण खे रसे सां लटकाए करे उन्हनि बि ख़ुदकशी कई हालांकि ख़ुदकशी त ख़ुदकशी आहे न तबाही हुजे चाहे घणी अदाकार करे चाहे कहिड़ो बि करे अलाह जी नाफ़रमानी अलाह जी नाफ़रमानी हिनखे कहिड़ी ख़बर त अॻिते असां सां छा हाल त मूं अर्ज़ु कयो त एतिरे क़िस्म जो माण्हुनि जे अंदरि ज़हनी ग़ुलामी भरिजी चुकी आहे जेकॾहिं सुनत जो मिसाल ॾे त माण्हू चवंदा हे त मुला पिया चवंदा रहंदा छॾे ॾे पर जेकॾहिं इन्हनि जा अदाकार जेके हिन जा रोल मॉडल आहिनि उन्हनि जेकॾहिं ॾाढ़ी रखी न अॼुकल्ह चूंड ते ॾाढ़ी रखी फैशन थी त उहा ॾाढ़ी हुन जेको लोंडे जो ॾाढ़ी रखी न हिन बि ॾाढ़ी रखी जहिड़ी फैशन छो त हुनजे पीउ न रखी पर सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समझी करे इंसान रखण जे लाइ तयारु न आहे हालांकि इंसान खे दिल आख़िर त अॻिते हलणो आहे जेके असांजा वॾा वञनि था सुभाणे असां बि पंहिंजी इहा ज़िंदगी गुज़ारे करे बिलाख़िर त क़बर में वेंदासीं इंसान खे वॾाई आख़िर आहे कहिड़ी शइ जे मथां सुभाणे मिटी थी वेंदो त हीउ जहान जो त को वजूद ई न रहंदो न इंसान जे लाइ जेकॾहिं मुंहिंजे मथां मौत अची वियो त मौत खां बाद में त चाहे को इंसान केॾी वॾाई करे को घटि करे मूंखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए मूंखे त हुन अलाह वटि हिसाब किताब ॾियणो त पोइ छो न इंसान उन आख़िरत जी बि तयारी करे अॻिते हले जंहिं जे लाइ अल्लाह तबारक व तआला ही पूरो क़ुरान नाज़िल फरमाए करे इंसान खे मुतवज्जह ऐं मुतनब्बे करणु फरमाए सो अल्लाह इन ग़ुलामी जा मिसाल ॾिना फरमाई त दरबल्लाहु मसलन अब्दा फरमाई अल्लाह पाक ग़ुलाम जो मिसाल बयान फरमायो ममलूका उहो ग़ुलाम आहे जेको मिल्कियत आहे ॿिए जो ला यक़दिरु अला शैइन ग़ुलाम जेको आहे पंहिंजी शइ ते कंहिं बि क़िस्म जो क़ादिर न हूंदो आहे वमन रज़क़नाहु मिन्ना रिज़्क़न हसना फरमाई त असां हुनखे रिज़्क़ ॾिनोसीं पंहिंजे तरफ़ खां रिज़्क़ हसन हाणे जॾहिं ग़ुलाम हूंदो न ज़हनी तौर ते असांजो मुआशिरो इहो जेको आहे न ग़ुलाम बनी चुको आहे इन शैतान जो शैतानी
ये जेके उन्हनि जा महिनतूं हलंदियूं आहिनि शैतानी महिनतुनि जो पोइ लॻ थी पियो आहे अॻु में जॾहिं अहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं न हूंदियूं हुयूं त माण्हू कुझु न कुझु पंहिंजे घरनि में क़ुर पढ़ंदा हुआ क़ुर हलाईंदा हुआ अॼु ॾिसो त नमाज़ पढ़ूं पिया त हेॾो जेके आहिनि गाना पिया हाणे हुननि खे केरु चए नमाज़ जे अंदरि असां ज़रे घटि क़ुर में भुली वठूं हेॾो जो गाना हलंदा हाणे उन्हनि खे एतिरी गैरत न आहे त भला नमाज़ जे टाइम ते अहसास ई न आहे नमाज़ जो टाइम आहे आज़ान थी चुकी आहे भला कुझु गैरत कयूं मथां असांजे गाने जो आवाज़ कंहिं ॿिए जे कन ते पहुचंदो हुजे मथां को नमाज़ पढ़े इहो अहसास ई ख़तमु थी चुको या गैरत ई ख़तमु थी चुकी पोइ इहो इंसान ऐं कॾहिं में कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु न रहियो जहिड़ो गॾो तहिड़ो इहो इंसान हालांकि असांखे केतिरो अहसास आहे असांखे शरीयत ॿुधायो त जेकॾहिं को निंड पियो हुजे न तव्हां हुनजी निंड खां बचण जे लाइ क़ुर पढ़ो न तॾहिं बि हुनजे वेझो न पढ़ो ॿिए हंधि क़ुर पढ़ो ताकी तव्हांजे क़ुर जे आवाज़ जे करे निंड न फिटे हालांकि क़ुर जो आवाज़ रहमत आहे ऐं गाननि जो आवाज़ त लानत आहे छा आहे हुननि खे अहसास कोन्हे हुननि जो ज़हन एॾो ग़ुलाम बणिजी चुको जो जेकॾहिं तव्हां हुननि खे इहा शइ सम्झाईंदव न बजाए हुनजे जो इन शइ खे माइंड कनि महसूसु कनि रहंदो तव्हांखे चरो चवंदा हिननि जो मुलान जो दिमाग़ी पूरी अल्लाह तबारक व तआला त मिसाल अर्ज़ कनि त इहे जेके पंहिंजे ज़हन जा मालिक न आहिनि मोला इन्हनि जो हाल ईअं जीअं न को नशो पी छॾे जेको नशो पी छॾे न आपीअ जो सूटो हणी छॾे हुनखे कंहिं बि क़िस्म जी ख़बर न अचे पीऊं था चर्स घुमूं था पीऊं था चर्स घुमूं था हिते चर्स पी करे हर्षद खे ॿुधे जेके हेॾे असांजे कंध कोट खे असां पढ़ंदा हुआसीं हिकिड़ो मवालो अलाए को हुनखे नशो पीतल अलाए छा भंग पी आयो मदरसे मां मस्जिद जो जेको पखो खणी करे वञे पखो खणी करे वञे पियो कुल्हे ते पखो लुॾा माण्हू सुञाणींदा न असां हुते पढ़ंदा सुञाणींदा हुआ अहिड़े क़िस्म जा पखा मस्जिद में लॻल अड़े मस्जिद जो पखो त खणी कार हुनखे सोचे सोचे पोइ बिला खे लॻो बि हीरो अड़े मूंखे मस्जिद जो पखो कारे थो खई चवंदा हो अलाह जे घर जो पखो आहे अलाह सां पुछे तव्हां त भंगनि वटि अहिड़े क़िस्म जा दलील हूंदा इहो जेको आहे ज़हन खे उन्हनि मंड पढ़ी छॾियो हाणे असांखे क़दुरु थींदो आहे त इहो इंसान नाफ़रमान पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे आख़िरत में वञे थो छा हिसाब ईंदो उनखे कंहिं बि क़िस्म जी ग़लती न आहे असांखे भउ थींदो आहे त अहिड़े क़िस्म जो इंसान अॻिते वञे थो त असां अलाए पंहिंजो हक़ पूरो अदा कयोसीं या न कयोसीं ऐं अॼोके वक़्त में तव्हां इंसानियत जो अलमी ॾिसो जो मौत जे वेझो इंसानियत आहे पर हुनखे कंहिं बि क़िस्म जी तयारी जो फ़िक्र ई कोन्हे ऐं ॻणती न आहे त मुंहिंजो आख़िरत में छा हिसाब जहिड़ो पंहिंजो ॻोठ ते घुमण वञे हिनखे का गणती कोन्हे नवां कपिड़ा पाए करे ॻोठ में चकर में मोटी हालांकि क़ब्र जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पाण फरमायो त इन क़ब्र जो अल्लाह खां जेको क़ब्र जी कुशादगी घुरो इहो क़ब्र तव्हांजे लाइ या त जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे या जहन्नम जे खॾनि मां हिकिड़ो खॾो आहे फरमाईंदे या क़ब्र जेका रोज़ानो तव्हांखे ॾींहं जो सॾींदी आहे तव्हांखे ॿुधाईंदी आहे त मां अंधेरे जो घर आहियां मां जीरनि ऐं जीतनि जो घर आहियां नांगनि जो घर आहियां विचुनि जो घर आहियां जेकॾहिं तव्हांखे हिन क़ब्र खे स्वीकारणो आहे त दुनिया जे अंदरि अमल करे अचो ईअं न थिए जो तव्हां बिना अमल जे करे अचो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त नाफ़रमान खे इहा क़ब्र ईअं पीहींदी आहे जो फरमायो त ॿिन्ही क़िस्म ॿई किनारा जेके आहिनि इहे हिक ॿिए सां ईअं मिली वेंदा आहिनि जो इंसान जी सॼी पासीरी खॿी पासीरी जे अंदरि घिरी वेंदी आहे उन खां बाद में वरी इहे किनारा खुलंदा आहिनि वरी पाण में मिलंदा आहिनि फरमायो त नाफ़रमान जेको अल्लाह जो आहे बेनमाज़ी जेको माण्हू आहे फरमायो त क़यामत जे ॾींहं ताईं हिन जे मथां इहो अज़ाब मुसलत हूंदो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो क़ब्र जो अज़ाब एॾो ख़तरनाक आहे उन जे अंदरि बेनमाज़ी जे मथां अहिड़ो हिकिड़ो नागो ऐं विछो मुसलत कयो वञे थो पाण फरमायो त जेकॾहिं उन जो ज़हर जो हिकिड़ो असर हिकिड़ो जेकॾहिं कतिरो दुनिया जे तख़्ते ते जेकॾहिं ज़ाहिर थी पए न पूरी दुनिया जे तख़्ते तां सावा सलाह ख़तमु इहो नाग ऐं विछो इंसान खे क़ब्र जे अंदरि बेनमाज़ी हुजण जे करे ॾंकींदो पर इंसानियत खे क़दुरु न फरमाई त ममलूकन इंसान जेको आहे ममलूक आहे लाइक़ जो वाला शइ इहो कंहिं बि क़िस्म जो क़ादिर न आहे जीअं ग़ुलाम जो मिसाल अमर रज़क़नाहु मिन्ना रिज़्क़न हसना फरमाई त असां हुनखे रिज़्क़ ॾिनोसीं सोनो रिज़्क़ फहुव युनफ़िक़ु मिन्हु सिर्रन व जहरा ऐं फरमाई त पोइ ख़र्च करे थो इन मां इहो लिकाए करे ऐं ज़ाहिरी तौर ते फरमाई त जॾहिं असां रिज़्क़ ॾिनोसीं इन इंसान खे इन इंसान जी हिकिड़ी सिफ़त आहे त उहो लिकाए ऐं ज़ाहिरी तौर ते ख़र्च करे अल्लाह जे नाले ते ॾियण में जेको मज़ो ऐं लज़त ऐं सवाब आहे काइनात जी कंहिं बि सहूलियत जे अंदरि उहो सवाब नाहे तव्हां हिकिड़ो पंहिंजे ऐश ऐं आराम जे लाइ तव्हां का बि पंहिंजी चाहत वारी सहूलियत वठो कंहिंखे शौक़ु आहे त मां सोफ़ा सेट वठां कंहिंखे शौक़ु आहे मां टीवी वठां कंहिंखे शौक़ु आहे कहिड़ो बि शौक़ु आहे उन जे मुक़ाबले में जेकॾहिं उहे पैसा अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर माण्हू कंहिं ग़रीब खे हक़दार जे हथ ते रखंदे वञी करे यकीन ॼाणो त ज़िंदगी भर दाइमी हुनखे अहिड़ी ख़ुशी महसूसु थींदी जो वक़्ती तौर वारी इन ख़ुशीअ जे मुक़ाबले में 1000 गुना ख़ुशी तव्हां अल्लाह जे नाले ते ख़र्च करे था ॾिसो
ऐं रब जे नाले जो ख़र्च करण जे लाइ मालदार हुजण ज़रूरी न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में या अक्सर करे जेके ग़रीब जेका क़ुर्बानी ॾींदा आहिनि दीन जे लाइ अल्लाह जी रज़ा जे लाइ मालदार उहा क़ुर्बानी ॾींदो आहे। के मालदार ॾियनि था पर अक्सर करे ग़रीब वधी क़ुर्बानी ॾींदा आहिनि माली तौर ते या जानी तौर ते। तंहिंजे करे ऐं हुन जे लाइ कंहिं न क़िस्म जो तव्हां जे लाइ को नसाब रखियल थोरी आहे। नसाब तॾहिं जॾहिं तव्हां मालदार हुजो। जेकॾहिं को मिस्कीन आहे ग़रीब आहे पंहिंजी दिलि कुशादी करे जेकॾहिं रोज़ानो 10 रुपया बि अल्लाह जे राह में ॾिए थो छा खुटी पवंदो इंसान जे किसे में। इंसान जॾहिं पंहिंजी मर्ज़ी ते अचे थो त 10 रुपयनि जी छा हिसे 10 रुपयनि जा त बिस्कुट बि सुहिणा कोन आहिनि। पर जेकर 10 रुपया जेकॾहिं अल्लाह जी रज़ा जे लाइ इंसान ख़र्च कंदो न त यकीन ॼाणो त अल्लाह तबारक व तआला जो वाइदो आहे माना तूं ख़र्च कंदे हिकु त आख़िरत में अमानत रखंदोमांइ ॿियो दुनिया जे अंदरि तुंहिंजे रिस्क जे अंदरि मां बरकत करणु फरमाईंदो। त इन्फाक़ जे अंदरि इहो फ़ाइदो आहे अल्लाह जे नाले ते ख़र्च करणु। पर मुंहिंजा दोस्तो यादि रखो त ख़र्च करण मां मुराद इहा न आहे त हे जेके आम जेके फ़क़ीर हलनि था इन्हनि खे ॾेई करे गुनाह न कमाए। जंहिंजो कारोबार आहे भली ग़रीब हुजे पर जॾहिं हा मज़ूर आहे हक़दार आहे ख़बर आहे त अहिड़े क़िस्म जो मज़ूर आहे कमाए नथो सघे उनखे ना बि आहे उनखे ॾियण में को हर्ज न आहे। बाक़ी डंडा डोटा अहिड़ा दुंबा मुंहिंजा वॾनि जेके पिनंदा उनखे कॾहिं बि न ॾियो। इनखे जेकॾहिं इंसान ॾींदो न इहो ॾियण वारो बि गुनाह छो त हुन कारोबार बनाए छॾियो आहे न। पोइ उनजे मुक़ाबले में माण्हू अहिड़े क़िस्म जा घर अहिड़े क़िस्म जा रिश्तेदार अहिड़े क़िस्म जा दोस्त ॻोल्हे जेके सफ़ेद पोश हुजनि ऐं सफ़ेद ला यसअलून अन्नास इल्हाफा जेके तव्हां खां चिंबड़ी करे घुरनि नथा। अहिड़ा मिट माइट सभ खां पहिरियों हक़ में मिट माइट। पोइ 2 नंबर ते पंहिंजे दोस्त जो 3 नंबर ते पंहिंजे पाड़े वारे जो। तव्हां मिट माइट में पंहिंजे दोस्त में पंहिंजे पाड़े वारे में अहिड़ा माण्हू ॻोल्हियो जंहिंमें ख़बर हुजे का बेवा औरत आहे हुनजो कमाइण वारो कोई कोन्हे वाक़ई मजबूर आहे माल कोन अथसि पंहिंजे माल खे गेले सेले करे हुनजे दर ते रखो। अल्लाह तबारक व तआला उनजे ज़बान मां निकितल दुआउनि खे अहिड़ो क़बूल फरमाईंदो जो ज़िंदगी इंसान जी हलिजी वेंदी। सो इन्फाक़ जे अंदरि इहो ख़्याल बि रखो ईअं न त को फ़क़ीर पेनू बीठो आहे सदा लॻाई बाबा अलाह जो नालो हणी ॾेई छॾेसि ठीकु आहे अलाह जो नालो हई 10 रुपयनि ॾियण में को हर्ज न आहे। 10-50 जेके अल्लाह जे नाले खां प्यारा न आहिनि जेको इंसान ॾेई सघे थो पर न ॾियणु घुरिजनि इनखे उनजे मुक़ाबले में 10 रुपया बि हक़दार ते पहुचाए उहो हक़दार जेको सवाल करण खां पुॼे। केतिरा ई जेके शर्म महसूस कंदा आहिनि यार कीअं पिनो केतिरा ई जेके आहिनि उहे पंहिंजे घर में वीचारा बसर मानी ते गुज़ारो कंदा आहिनि जो कंहिंखां कीअं सवाल कयूं मजबूरी जे हालत में अहिड़े इंसान सां मदद करणु सभ खां वधीक दीन फरीज़ आहे। क़ुरान फरमाए त फयुनफिक़ु मिन सर्रा व जहरा फरमाई जेकॾहिं तोखे ॿिए खे तबलीग करणु मक़सदु हुजे त पोइ ज़ाहिरी तौर ते बि ॾेखारी बि ख़र्च करे सघे थो या ॿिए खे हुनजो मिसाल ॾेई सघे थो यार फलाणो जेको आहे हमदर्द आयो हक़दार आयो मूं हुनखे हेतिरा ख़र्च करे ॾींदमि। नियत साफ़ आहे अॻिले खे दावत ॾियणु मक़सदु आहे त पंहिंजो अमल माण्हू ॿुधाए सघे रियाओ मक़सदु त मूं हुन फलाणे ग़रीब मिस्किन खे कपिड़ा वठी ॾिनमि मूंखे जेके माल पियो मूं हुनखे फलाणे खे ॾिनमि मूंखे जेका शइ हुई त उहा जेका फलाणे खे ॾिनमि बग़ैर रियाव जे नियत न हुजे। ॿिए खे जेकॾहिं सम्झो त दावत ॾियणु मक़सदु हुजे त अहिड़े क़िस्म जो मिसाल बयानु करण में को हर्ज कोन्हे। पर जेकॾहिं रियाव जो अंदेशो हुजे पोइ लिकाए करे ॾे पोइ ईअं न ॿुधाए सर्रों व जहरा फरमाई त ॿई क़िस्म जा ऑप्शन अल्लाह से ॾिना। जेकॾहिं तोखे रियाव जो अंदेशो आहे लिकाए करे ॾे जेकॾहिं तोखे रियाव जो अंदेशो न आहे ॿिए खे तबलीग या दावत ॾियणु मक़सदु आहे त यार फलाणो ग़रीब आहे हिनखे तव्हां बि ॾियो त पोइ ज़ाहिर करे ॾे हल यस्तवून अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह फरमाए त हिकिड़ो ग़ुलाम ऐं ॿियो आज़ाद ॿई बराबरि थी सघनि था अल्हम्दुलिल्लाह। फरमाई त सभ खां पाक ज़ात अल्लाह जी आहे सभु तारीफ़ अल्लाह जे लाइ बल अक्सरुहुम ला यअलमून। फरमाई तमाम अक्सर माण्हू नथा ॼाणनि। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से तौफीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। اللهم ربنا تقبل منا انك انت السميع العليم